जी कोटड़ीअ में भी मुसलसल गुज़िरियल ॾींहं खां बरसाति जारी आहे। अचो त उन सिलसिले में कोटड़ीअ जे रवासियुनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त हिन बरसाति खे हू कीअं ॾिसी रहिया आहिनि। बरसात में घर डूबी विया आहिनि, रुगो बोर्ड अची वई आहे, घरनि में पाणी अची वियो आहे। असां बेज़ार थी विया आहियूं, इंतज़ामी जी तरफ़ सां कुझु बि न आहे। घर ॿुॾी विया आहिनि ऐं इंतज़ामिया जी तरफ़ां का बि असांखे मदद न मिली आहे, ना ई पाणी कढण लाइ पंप मिलिया आहिनि। ऐं असीं इंतज़ामिया खे चऊं था यूसी जा जेके आहिनि मेंबर्स आहिनि जिन वटि पंप अवेलेबल आहिनि असांखे ॾियनि त ताकि घरनि मां पाणी निकिरी सघे। बहुत बरसात हुआ है, लोग को बहुत मुश्किलात है, मुसीबत है, घर में पानी घुस गया, लोग बहुत बड़ा परेशान है, सारा पानी घर गिर गया, बहुत परेशानी हो गया सारा। जी इन्हनि जी ॻाल्हि ॿोल ॿुधी इन्हनि जो चवणो त गुज़िरियल ॾींहं खां जेको सो बरसाति मुसलसल वसी रही आहे ऐं उन वसण जे करे कॉलोनियुनि में जेके रोड रस्ता आहिनि उहे त मुकमिल तौर ते पाणी हेठि आहिनि, पर हाणे घर बि जेको सो पाणी हेठि अची विया आहिनि। इंतिज़ामी तौर ते को बि इन्हनि ते जेको सो म्यूनिसिपल कमेटी या ज़िले हुकूमत पारां को बि इन्हनि ते इंतिज़ामी हवाले सां को बि अमलदार न आहे पहुतो ऐं हिननि जो इहो चवणो हो त हीउ पाणी जेको सो फौरी तौर कढायो वञे त जीअं असीं रद बचा करे सघूं। कैमरामैन रफ़ीक कोलाचीअ सां गॾु इस्माइल बारी जो सिंध टीवी न्यूज़ कोटड़ी।